रात ऊंदाहिया माए तन्हाइया, रात ऊंदाहिया माए तन्हाइया, याद तुझी वरीब आईया, याद तुझी वरीब आईया, रात ऊंदाहिया माए तन्हाइया, कियां चवां के तेरो रुनो आया, मां जॾहिं खां तोखां छिनो आहियां, कियां चवां के तेरो रुनो आया, मां जॾहिं खां तोखां छिनो आहियां, तुंहिंजी तस्वीर आहे मुंहिंजे हथड़नि ते रखियल, जेका अखिड़ियुनि रोई पुसाइया, जेका अखिड़ियुनि रोई पुसाइया, रात ऊंदाहिया माए तन्हाइया। वेलकम बैक। पर शुरू को अस्सलाम वालेकुम, अमा सभई कीअं आहियो? ठीकु आहियो? उम्मीद कयां थो त धरती जो जमालो वाह वाह जमालो में मां सभई शामिल थी चुका आहियो, छो त हिन वक़्तु जेके असांखे दोस्त, जेके असांजा भाउर, जेके असांजूं अदियूं असांखे ॾिसंदियूं आहिनि, उहे ईअं सम्झो ॼण असां सां गॾु मौजूदु हूंदियूं आहिनि। त सभ खां पहिरियां शौक़िया सिंगर में हैदर क़ादरी अव्हांखे भली कार चवंदो, ऐं मां पंहिंजो शौक़ु त पूरो कयो, ॾिसां थो सभ खां पहिरियां अॼु केरु आहे असांजो दोस्त जेको कॉल कंदो ऐं पंहिंजो गानो ॿुधाईंदो। लाइन ते सुना किरा? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा मुज़म्मिल नालो आहे मुंहिंजो। जी मुज़म्मिल, कीअं आहियो? अॼु बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? अॼु जुमनि खां पहिरियों मां आयो आहियां। हा हा, अॼु तव्हां आया आहियो, फर्स्ट कॉल तव्हांजी आहे मुज़म्मिल जी। ऐं मुज़म्मिल माशाल्लाह ॾाढा सुरीला आहियो, अॼु लॻे थो त ॾाढो अञा बि वधीक सुठो गानो ॿुधाईंदो पहिरियां खां बि। जी अॼु मां थोरो उर्दू गानो ॿुधाईंदुमि तव्हांखे। जी जी ॿुधायो। ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें, तस्वर में कोई बसता नहीं, हम क्या करें, तुम ही कह दो अब है जाने वफा, हम क्या करें, ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें, किसी के दिल में बस के दिल को तड़पाना नहीं अच्छा, निगाहों को झलक दे दे के छुप जाना नहीं अच्छा, उम्मीदों के खिले गुलशन को जुल्फाना नहीं अच्छा, हमें तुम बिन कोई जचता नहीं, हम क्या करें। बेहतरीन मुज़म्मिल, ॾाढा सुरीला आहियो तव्हां माशाल्लाह, ॾाढो बहितरीनु। असांजे दोस्त, असांजे भाउ, असांजे कॉलर मुज़म्मिल असांखे गानो ॿुधायो आहे, ऐं शौक़िया सिंगर में सभ खां पहिरीं कॉल करे हुन अहिड़ो ज़बरदस्त हदफ़ ॾेई छॾियो आहे जो हाणे ॾिसूं था त इन ताईं केरु थो पहुचे। यानी कि मुज़म्मिल खे अॼु ॾाढो ॾुखियो आहे
बीट करणु, पर ईअं नथो चई सघिजे छो त असां वटि काफ़ी टैलेंट मौजूदु आहे। ख़ासि करे असांजे हिन शो में जेके जेके सुरीला आहिनि उहे मूंखे जेको लॻे थो अॼुकल्ह त उहे हिसो वठंदा आहिनि। जीअं मुज़मिल तमामु माशाल्लाह ॾाढा सुरीला आहियो। सो ॾिसूं था त भाई अॼु शौक़िया सिंगर में केरु आहे जेको सेकेंड कॉल करे थो ऐं असांखे कहिड़े शहर खां करे थो। ॾिसूं था त मुज़मिल खे बीट करे थो। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदा सजाद हुसैन ॻाल्हायां कराची खां भाउ। सजाद भाउ तव्हां मुज़मिल जो गानो ॿुधो? जी जी अदा ॿुधो टीवी से। खे तव्हां थोरो परते कयो न मुंहिंजा भाउ, मतिलबु टीवी खां थोरो परते थियो या म्यूट कयो जी जी वॉइस, अदा। वॉल्यूम न अचे। अदा गानो ॿुधो से माशाल्लाह तमामु बहितरीन गानो हुयो अदा मुज़मिल जो। जी जी, छा पिया ॿुधायो तव्हां हाणे? असां में माशाल्लाह गानो ॿुधाईंदा पिया भाउ। गानो ॿुधाईंदो सजाद असांखे, पर ॿुधाए कोन थो। फिक सोज़ ॾेई दुख रोज़ ॾेई मूंखे रोज़ पिरी रोआरे थो। मूंखां प्यार छिनी दीदार छिनी को वक़्तु ॾुखियो गुज़ारे थो। राशिद ई समो ॾे थो सदमो दुनिया में खिली भी गुज़ार थो। मुंहिंजी मोहबत खे थो भोग चवे बेमौत अजायो मारे थो। दुख थिए थो जॻह दिल यार थो करे। दुख थिए थो जॻह दिल यार थो करे। नंढपण जो प्यार किनी मूंखां नंढपण जो प्यार किनी मूंखां वञी ॿिए सां प्यार थो करे। जी सजाद भाउ, थो जॻह दिल यार थो करे। बहितरीन सजाद भाउ, मुक़ाबले जहिड़ा तव्हां बि आहियो ऐं ॾाढो सुठो तव्हांजो बि आवाज़ु आहे। काफ़ी सुरीला आहियो तव्हां बि ऐं मुज़मिल सां तव्हांजो मुक़ाबिलो बिल्कुलु आहे। सो ॿ कॉलर असांखे स्टार्ट में ई कॉल करे चुका आहिनि ऐं ॾाढा सुरीला असांजा जेके ही शौक़िया सिंगर में जेके कॉलर आहिनि ॾाढा सुरीला आहिनि। सो इन्हनि सुरीलनि सां मुंहिंजो मुक़ाबिलो आहे। स्क्रीन ते नंबर अचे पियो, तव्हां नंबर डायल करे असांजे शो असांजे हिन सेगमेंट में शामिलु थी सघो था ऐं पंहिंजो पाण खे आज़माए सघो था त तव्हां केतिरा सुरीला आहियो ऐं तव्हां जेकॾहिं चाहियो त कुझु बि करे सघो था। छो ॾिसूं था त हिन वक़्तु टी कॉल किथां खां थी अचे, केरु आहे उहो जेको हिननि ॿिन्हिनि सुरीलनि सां मुक़ाबिलो कंदो। ऐं कॾहिं कॾहिं थींदो आहे जेको तमामु सुठो सुरीलो अची वेंदो आहे त पोइ कॉल्स थोरी घटि ईंदियूं आहिनि छो त हुन सां मुक़ाबिलो करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, केरु पिया ॻाल्हाइनि? गुलज़ार पवार पियो ॻाल्हायां। अच्छा, ही टीवी जो वॉल्यूम हिननि जो काफ़ी आवाज़ु अचे थो। पोइ ॿी ॾिसो न त जेकॾहिं हिन दोस्त खे ख़बर न आहे पोइ ॿी का कॉल ॾिसूं था असां, छो त ही काफ़ी टाइम लॻंदो आहे। जॾहिं बि तव्हांजो आवाज़ु ईंदो आहे टीवी जो न पोइ असांखे काफ़ी ॻाल्हाइणो पवंदो आहे, तॾहिं वञी तव्हां सां जेको इंटरेक्शन जेको कॉन्टेक्ट हूंदो आहे उहो थींदो आहे। बाक़ी तव्हां कोशिशि कयो त इन्हनि शयुनि खे टीवी खां थोरो साइड थी करे तव्हां ॻाल्हाईंदा कयो। लाइन ते सुठा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। हेलो अॼु अलाए छा मसइलो आहे जो तक़रीबन दोस्तनि जे टीवी जो आवाज़ु असांजे हिन स्टूडियो ताईं थो अचे ऐं जॾहिं ताईं हुजणु न घुरिजे। असांखे उहे दोस्त कॉल कनि जेके असांजे प्रोग्राम में सम्झंदा आहिनि त वाकई टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो घटि हुजणु घुरिजे ऐं उनजो आवाज़ु असांखे डिस्टर्ब न करे ऐं बाक़ाइदे कंहिं सुठी साइड वारी कंहिं अहिड़ी पुरसकून वारी जाइ ते वेही करे असांखे कॉल कनि ताकी
वॉइस जेको आहे उहो डिस्टर्ब न हुजे। सो 2 कॉलर असांखे कॉल करे चुका आहिनि, मुज़मिल ऐं सज्जाद। पर टियों त मां पाण बि ॻायो आहे, मुंहिंजो बि मुक़ाबिलो आहे अॼु हिननि सां। हलो, मां मुज़मिल सां मुक़ाबिलो कंदुसि। तू मिला है तो ये एहसास हुआ है मुझको। मुज़मिल वॾो सुरीलो त हिते बीठो आहे जेको तोसां मुक़ाबिलो कंदो। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाई हैदर अली छा हाल आहे? गुल मोहम्मद रिंद बदीन खां भा। गुल मोहम्मद रिंद बदीन खां। कीअं आहियो गुल मोहम्मद भाउ? भा अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी महिरबानी। तव्हांजी सिहत ठीकु आहे भा? जी जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं अॼु गुल मोहम्मद रिंद भाउ बाक़ाइदे जहिड़ो अथव। जी भा। वॾो सुरीलो हिते हिकिड़ो मैदान में हिकु ॿ लथल आहिनि ऐं तव्हां बि सुरीला आहियो। ॾिसूं था अॼु त गुल मोहम्मद रिंद भाउ छा थो ॿुधाए। भा क़िस्मत आज़माए ॾिसूं था, को एतिरो ख़ासि ज़ोर कोन्हे, आज़माए ॾिसूं था। जी जी जी। हो साथ छॾे वे तूं रोले राहुन में, हो साथ छॾे वे तूं रोले राहुन में, पोइ बि यादि आहीं मूंखे दुआउन में, ओ साथ छॾे वे तूं रोले राहुन में, केॾा बस मूं कया पोइ बि नथो विसरी, हिकिड़ो पल बि पिरी दिल सां नथो विसरी, तुंहिंजा आहिनि सपना मुंहिंजी निगाहुन में, ओ साथ छॾे वे तूं रोले राहुन में। जी बा। जी गुल मोहम्मद रिंद भाउ बहितरीन। कुझु जायूं छॾे वई तूं असांजे हिन गाने में। ॾाढो सुठो इहो गानो आहे ऐं तव्हांजो वॉइस जो जेको बेस आहे उहो बि ॾाढो बहितरीनु आहे, पर अञा ख़ूबसूरत इनखे करे सघो पिया। गुल मोहम्मद रिंद भाउ माशाअल्लाह, तव्हां कल्ह बि विन कयो हुयो ऐं अॼु ॾिसूं था मुक़ाबिलो तव्हां बि कयो आहे, पर सजाद बि घटि न ॻायो आहे, मुज़मिल बि घटि न ॻायो आहे ऐं गुल मोहम्मद रिंद बि घटि, गुल रिंद भाउ बि घटि न ॻायो आहे। सो ॾिसूं था त असां हिन वक़्तु चौथी कॉल कंहिंजी हूंदी ऐं हिकिड़ो इतफ़ाक़ ॾाढो ज़बरदस्त थियो आहे। ही टई जेके कॉलर आहिनि ही मतिलबु सुठो हिननि ॻायो आहे ऐं इहो इतफ़ाक़ थींदो आहे त 3 कॉल्स कंटिन्यूअसली अचनि ऐं उहे सुरीला हुजनि। सो अॼु शौकिया सिंगर में बहितरीनु कॉम्पिटिशन आहे। सो विनर केरु हूंदो का ख़बर न आहे। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हाइनि? मोहम्मद आमिर हैदराबाद का। जी मोहम्मद आमिर। जी 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 मोहम्मद आमिर छा पिया ॿुधायो? साईं गानो ॿुधंदा रहे। जी जी ॿुधायो। प्यार ॾेई मूंखे पंहिंजो करे मुंहिंजी सार बि कोन रही तो, छा थियो? प्यार ॾेई मूंखे पंहिंजो करे मुंहिंजी सार बि कोन रही तो, दिल जो पको पहिरीं थियो आहे तॾहिं दार रही तो, दिल जो पको पहिरीं थियो आहे तॾहिं दार रही तो, प्यार ॾेई मूंखे पंहिंजो करे मुंहिंजी सार बि कोन रही तो। वाह वाह माशाअल्लाह। हाणे गानो ॿुधायो। इहो ई गानो हुयो। ठीकु आहे, बहितरीनु। मोहम्मद आमिर असांखे कॉल कई। बहितरीनु कॉम्पिटिशन आहे। विनर अनाउंस कंदुसि हिन वक़्तु। अॼु जो शौकिया सिंगर
बेहतरीन आवाज, तमाम सुरीलो, जैने धरती टेलीविजन जो गिफ्ट विंदो, अज जो शौकिया सिंगर मुजम्मिल। ब्रेक जो वक्त है, मूसा गड़ी रहो, धरती जो जमालो, वाह वाह जमालो। तोफन जी बरसात अल्फाबेट सेगमेंट में भलीकार चवंदुसि मां तव्हांखे, ऐं जेको बि हिन वक़्तु असांजो हाणे प्रोग्राम ॾिसी रहियो आहे त उहो जल्दी में इन ॻाल्हि खे सम्झी वठे त अल्फाबेट सेगमेंट असां कंदा आहियूं, जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो अखर स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारींदा आहियूं ऐं तव्हां 20 सेकेंड्स में उन अखर सां लफ़्ज़ ठाहींदा आहियो, पोइ चाहे उहे जानदार शयुनि जा नाला हुजनि चाहे बेजान शयुनि जा नाला हुजनि। सो ही ॾाढो इंट्रस्ट वारो सेगमेंट आहे जंहिंमें काफ़ी माण्हू इंट्रस्ट वठंदा आहिनि। सो तव्हां बि जेके जेके असांजा नवां व्यूअर आहियो त उहे असांखे जॉइन करे सघो था। ऐं हिन वक़्तु ॾिसूं था त अॼु पहिरीं कॉल कंहिंजी आहे, छा उहे स्कोर करे सघनि था। 75 टॉप स्कोर आहे ऐं टॉप स्कोर खे बीट करण लाइ ॾिसूं था कंहिं असांखे कॉल कई। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा। जी अदा। भाऊ राशिद चांडियो। जी राशिद चांडियो भाउ। भाऊ इधर छा हाल आहे, ख़ुशि आहियो? जी जी बिल्कुलु, तव्हां ॿुधायो। ख़ैर लॻो पियो आहे, कोशिशि त असां ॾाढी कई पर जेका स्कोर सफ़ा टॉप ते चढ़ियो पियो आहे। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह राशिद चांडियो भाउ। हिन वक़्तु अखर ईंदो तव्हांजे स्क्रीन ते हे हजम, ठीकु आहे? अच्छा जी भाऊ। हाणे कोशिशि कजो त हे हजम जा ई लफ़्ज़ हुजनि, हे हाथी जा न हुजनि, हे हाथी न हुजे। जी जी अल्लाह ख़ैर कंदो। ठीकु आहे, टाइम तव्हां हींअर स्टार्ट थिए थो। 1 2 3 गो। हिनानु हुने ना 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 हिते तू 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 ता ता हाथ माते हाथी हाथी हतु हतु हते हिते मोता ता छा छा शी शी हसु हसा हसी हसी अका हकु हक हकी हमु 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 हम हमी हमी हम 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 तो हमी हमी हमु हम सन हम सा या हम सी हम सु हतु हते हता हया आयु हई हई हफु हफा हफी हफी हटु हटा हटी हटी हम हरा हरु हरी 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 हप हप हपी 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 हम हता हतु हतु। की होया? 76 हिन काउंट के 76 ताईं घणी चुको आहे, ठीकु आहे। ऐं रिपीट घणा हुया ऐं कुझु माइनस थींदा छो त ॾाढी स्पीड हुई। 76 मां असां 15 माइनस कंदासीं, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ रिपीट घणा हुया? घणो बीहारूं स्कोर? हाँ 51। राशिद चांडियो भाउ तव्हां ॾाढो सुठो खेॾियो, पर तव्हांखे ख़बर आहे त असां काफ़ी ॾींहंनि खां जेको एॾी स्पीड यानी कि लफ़्ज़ सम्झ में न ईंदा त पोइ उनजो असां माइनस कंदा आहियूं। ऐं माइनस में 51 कीअं थींदा? मुंहिंजो त दिमाग़ हेॾे आहे, तव्हांजो किथे आहे? जी वाह। सो कोशिशि कयो त तव्हां नेक्स्ट जॾहिं बि खेॾो त माना एतिरा लफ़्ज़ सम्झ में अचनि ऐं सम्झ खां पोइ तव्हां जेको असांखे खेॾंदव त उहो ॾाढो सुठो लॻंदो ऐं ॿियनि खे बि सम्झ में ईंदो। असां रुॻो तव्हां सां न, ॿियनि सां बि असां करे चुका आहियूं ईअं। असांजो अदियूं काफ़ी जेके असांखे कॉल्स कंदियूं आहिनि ऐं उन में माना उहे बि ईअं हूंदियूं आहिनि। सो तव्हां जो असां 15 माइनस जेकॾहिं कयूं था त थियनि था तव्हांजा 61। ख़बर पइजी वेंदी हिन वक़्तु त असां खे केरु आहे ॿियो जेको कॉल कंदो ऐं बाक़ाइदे सुठे नमूने सां राशिद चांडियो खे लाहींदसि। उतां केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं। साईं शहबाज को तो नवाब शाह मां। केरु साईं? शहबाज को तो नवाब शाह मां साईं। छा हाल आहे? शहबाज जी साईं। शहबाज साईं कीअं अॼु भला आहे तयारी? बिल्कुलु तयारी आहे यार, राति असांजी कॉल ड्रॉप थी वई। अच्छा अच्छा, त पोइ हिन वक़्तु
अखर तव्हां ॾिसो स्क्रीन ते अचे पियो तुए तोतो तो टाइम तव्हांजो स्टार्ट थींदो 1 2 3 गो तो ती तो पियन तो भी मिठो तो जी तो जी तो ती तो जी ओके 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 तव्हां त उते ई बीठा आहियो साईं तव्हां त रुगो रिपीट हुया न रुगो रिपीट हुया भाउ तव्हां त गेम में ई आउट थी विया भाउ शहबाज़ तव्हां मतिलबु अॻिते वधो ई न पिया रिपीटेशन हुई काफ़ी राशिद चांडियो हिन वक़्तु बाबा 61 स्कोर ते बीठो आहे अॼु ॾिसूं था त राशिद भाउ खे केरु राशिद अॼु कमु त ॾाढो भलो कयो पर एॾी स्पीड हुई जो लफ़्ज़ सम्झ में न पिया अचनि ऐं 76 ताईं त तव्हां आया हुयो पर माइनस थींदा आहिनि हिते सो ॾिसूं था त हिन वक़्तु केरु आहे जेको राशिद चांडियो खे बीट कंदो अधु शहबाज़ कोशिशि कई पर भाउ जेको आहे सो लाइन ते ॾिसूं था केरु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पिया ॻाल्हाइनि अफरोज मक्सी फ्रॉम सिद्धार्थकोट अफरोज अदी कीअं आहियो अल्लाह जो शुक्र अदा बिल्कुल ठीक ठाक बिल्कुलु ठीकु अदी अॼुकल्ह हिकिड़ो असांजो मर्दनि में बि हिकिड़ो आयो आहे नौजवान असांजो राशिद चांडियो भाउ आहे सो उहो ॾाढो सुठो थो खेॾे पर उन अॼु 76 स्कोर कयो यकीन ॾिठो हूंदो 15 उन जा माइनस थिया आहिनि सो तव्हां ॾिसूं था अॼु माइनस कराईंदव या तव्हां खटंदव सो ॾिसूं था तव्हांजे स्क्रीन ते अखर अचे पियो अलफ़ ठीकु आहे टाइम तव्हांजो स्टार्ट थींदो 1 2 3 गो ألف إكرا أنا أنو أنا أنقول إيمان أمر أدين أمن أنيل أبرو كجان أنيل جو أختار أمير أمي أتوب أنا أبو أبي أبغاني عنده أدا أنا أدا إلى الإسلام أما أمن إيه مكيل أكبر أفروز الكا إنسان إقبال المال تو كخلاق أدي فاك إسرائيل أكرو أنيل الماس أياس أبرار أفتر أيوب أرباب أريل أرسلان أرزي إكرا أتي 69 को रिपीट हाँ घणा रिपीट आहिनि 8 ओ हो हिसाब करे ॿुधाए माशाअल्लाह तव्हांजा 8 असां माइन नथा कयूं 8 तव्हांजा रिपीट हुया सो हिन वक़्तु तव्हांजो स्कोर थिए पियो 61 अॼु मुक़ाबिलो थोरो ॾिसूं था त सख़्तु त आहे पर माना हिकिड़ी जाइ ते बीठो आहे सो ॾिसूं था टियों चोथों कॉलर केरु आहे जेको हिन वक़्तु असांखे जॉइन कंदो ऐं बाक़ाइदे मुक़ाबले खे अञा बि मज़ीद सुठो ऐं सख़्तु बणाईंदो सो जल्दी जल्दी असांखे कॉल कयो स्क्रीन ते तव्हांखे नंबर अचे पियो तव्हां डायल करे सघो था ऐं असांजे हिन शो हिन सेगमेंट में शामिलु थी सघो था ॾिसूं था त केरु आहे जेको असांखे अॼु कॉल कंदो 61 स्कोर आहे राशिद चांडियो ऐं अदी अफरोज़ जो पाण में कॉम्पिटिशन थिए पियो पर बराबरि लॻो पियो आहे सो जेकॾहिं बराबरि थियो त हिननि खे हिकिड़ो दफ़ो वरी मौक़ो ॾींदासीं लाइन ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु पिया ॻाल्हाइनि ज़ुबैदा जी अदी ज़ुबैदा अदी ज़ुबैदा हिन वक़्तु अखर अचे पियो अव्हांजी स्क्रीन ते गैन गानीचो हा गैन गानीचो आहे ऐं गैन गानीचे साईं लफ़्ज़ हुजनि गैन में ऐं गाफ़ में फ़र्क़ु आहे ठीकु आहे ग़ालिब गमज़दा इन टाइप जा लफ़्ज़ हूंदा सो हिन वक़्तु टाइम स्टार्ट थिए थो 1 2 3 स्टार्ट
अदी स्टार्ट थियो टाइम टाइम में चेंजिंग न थींदी हेलो चेंज हेलो हा अदी हाणे चेंज नथो थी सघे न चेंज न पिया करे सघूं अदी ज़ुबैदा असांखे कॉल कई ऐं शायदि हुनजी गैन ते तयारी कोन हुई सो लेट्स सी केरु आहे जेको अॼु विन करे थो ऐं एॾो ज़बरदस्त इतफ़ाक़ थियो आहे त 61-61 बराबरि यानी कि वरी ॿीहर टॉस करणी पवंदी अॼु न त मां टॉस कंदुमि सिको मूंखे ॾियो जेकॾहिं न थियो त सिको थींदो टॉस थींदी ऐं हुन टॉस में ख़बर पवंदी त असांजो हूअं न त काफ़ी रुगो छोकिरियूं पियूं मुक़ाबिलो पाण में कनि पर अॼु राशिद चांडिए खे शाबस आहे वीचारे खे जो ईअं थोरो घणो माना असांजो भरम रखियो अथई ऐं अदी अफरोज़ मक्सी खे हाराइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे सो अदी नरगिस हूंदी आहे जेका हुनखे हाराईंदी आहे ऐं भाउ राशिद थोरो ॾुखियो आहे ठीकु आहे न माना मुक़ाबले में मज़ो ईंदो आहे तॾहिं जॾहिं तव्हांजा जेके खेॾंदड़ आहिनि उहे ॾाढो ज़बरदस्त खेॾनि यानी कि प्लेयर्स तव्हांजा एतिरा मज़बूत हुजनि जेके शार्प हुजनि टैलेंटेड हुजनि ऐं काफ़ी कॉन्फिडेंस हुजे उन्हनि में जेको जीअं असांजे हिननि कॉलर्स में आहे सो जेकॾहिं असांखे हिन वक़्तु कॉल न आई त पोइ मां फ़ैसिलो ॾेई छॾींदुसि पर मां इहो चाहींदुसि त हीअ जेकॾहिं बराबरि आहिनि त हिननि खे हिकिड़ो दफ़ो ॿीहर कॉल कजे ख़ैर रहमान हिननि में ई मुक़ाबिलो कजे ॾिसूं था लाइन ते केरु आहे पोइ फ़ैसिले जी तरफ़ अचूं था जेकॾहिं हिन असांजे कॉलर रिकॉर्ड टोड़ियो हिननि जो त ठीकु न त पोइ हिननि में असां हिकिड़ो दफ़ो ॿीहर हिननि खे कॉल कंदासीं लाइन ते ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पिया ॻाल्हाइनि नरगिस चांडिया फ्रॉम कराची अदी नरगिस कीअं आहियो तव्हांजो इंतज़ारु हुयो मां चयो त तव्हांखे हिन सेगमेंट खे जॾहिं खेॾंदा आहियो त पोइ वधीक मज़ेदार बणाईंदा आहियो ॾिसूं था हिन वक़्तु तव्हां केसि ताईं स्कोर कयो पियूं गानीचो आहे अव्हां जे लाइ सो जी अदा गैन गानीचो अदी नरगिस जे नसीब में आहे ऐं टाइम तव्हां स्टार्ट थिए थो 1 2 3 गो गुलाम अली गुलाम कादिर गुलाम यामीन गुलाम फरीद गुलाम जान गुलाम कादिर गुलाम फातिमा गैरत गति गैरत यानी गिफत गिरत गुलाम गेबो गिरत तुमने काफी कम गिजा के बाद जीवा कपूर जान के जरूर बात करो बस किया गई गम गारी गाजी गान गलो गहली गाली चो बैन गॉड गुम गमन गम जला वाला जवाब गब गीत गा खराब 70 रिपीट 70 मां 7 माइनस कर घणा थिया 63 70 असांजी अदी नरगिस स्कोर कयो जंहिंमें 7 हुननि जा माइनस थिया 63 राशिद चांडियो 61 ऐं अदी अफरोज़ मक्सी 61 अॼु जी अल्फाबेट सेगमेंट जी विनर आहे अदी नरगिस मुक़ाबिलो सख़्तु हुयो आख़िर में कॉल अची वई नरगिस चांडियो जी न त असां शहबाज़ ऐं अदी अफरोज़ में वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर मुक़ाबिलो करायूं आहे कारे बि हुननि जो ब्रेक जो वक़्तु आहे मूंसां गॾु रहिजो धरती जमालो वाह वाह जमालो वेलकम बैक भली करे आया शेरो शाइरी सेगमेंट में मां सभई पहिरीं प्यारा असांजा दोस्त असांजा भाउर असांजूं अदियूं सभु असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहे तव्हां जॾहिं बि असांजे हिन शो में जॾहिं पार्टिसिपेट कंदा आहियो त हिकिड़ी अजीब ख़ुशी महसूसु थींदी आहे त असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे राति देरि ताईं असांजे हिन शो खे ॾिसंदा आहिनि ऐं पार्टिसिपेट कंदा आहिनि त वरी हिन वक़्तु असां उन्हनि पंहिंजे इंटेलेक्चुअल क़िस्म जे व्यूवर्स छो त असांजा काफ़ी बेबीज़ बि असांजे हिन शो खे ॾिसंदा आहिनि पर हीउ जेको टाइम आहे हीउ जेको सेगमेंट आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके मेच्योर हूंदा आहिनि सो ॾिसूं था त हिन वक़्तु असांखे सभ खां पहिरीं कॉल कंहिंजी आहे ऐं केरु आहे जेको सुठी ऐं बहितरीनु पोइट्री असांखे ॿुधाईंदो त लाइन ते सुठा केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी ब्रदर
सर कीअं आहियो तबियत कीअं तव्हांजी? मां बिल्कुलु कामरान पौर थो ॻाल्हायां दुबई खां। कामरान पंवर फ्रॉम दुबई। जी जी कामरान कीअं आहियो? ठीक ठाक बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो सर तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां कामरान। ही असांजो सेगमेंट आहे हिन वक़्तु शेरो शाइरी जो। जी बिल्कुलु। ख़बर आहे तव्हांखे? न पहिरियों दफ़ो ख़बर पई आहे मूंखे। अच्छा फर्स्ट टाइम तव्हां कॉल कई आहे दुबई खां, ठीकु आहे। जी 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 त हिन वक़्तु ही जेका नालो हिकिड़ो दफ़ो वरी ॿुधाइजो पूरो। कामरान पौर। कामरान। कामरान जी शेरो शाइरी सेगमेंट आहे, फर्स्ट कॉल तव्हांजी आहे ऐं हिन वक़्तु असांखे छा था ॿुधायो शाइरी में? मां तव्हांखे हिकिड़ो शेर थो ॿुधायां रेंडमली। अच्छा ठीकु आहे। हाँ। कभी तो मिल पहली मुलाकात की तरह, बिगड़ा ही रहता है क्यों हालात की तरह। एक वो शख्स जो लगे जान से प्यारा, वक्त तो देता है मगर खैरात की तरह। वाह। कामरान दुबई खां असांखे कॉल कई जंहिं हिकिड़ो शेर ॿुधायो ऐं ॾाढो सुठो शेर ॿुधायो। शेर शाइरी सेगमेंट में फर्स्ट टाइम शायदि कामरान कॉल कई, जंहिंजे करे घटि ख़बर हुई, न त ॾाढो सुठे तरीक़े सां तयारी करे असांखे कामरान ॿुधाए सघे पियो। पर हिन वक़्तु असां लाइन ते सूं था, ॿियो केरु आहे? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं? जी मैं बिल्कुल ठीक हूँ। फिरोजा बात कर रही हूँ सखर से। फेरोजा सखर से बात कर रही हैं। फेरोजा कल आप जीत गई। जी शुक्र है अल्लाह का। कल आप जीत गई, तो आज आप क्या सुनाएंगी? जी मैं एक पोएट्री सुना रही हूँ। जी। कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कहीं जमीन तो कहीं आसमां नहीं मिलता। तमाम शहर में ऐसा नहीं खुलूस ना हो, जहां उम्मीद हो उसकी वहां नहीं मिलता। कहाँ चिराग जलाएं कहाँ गुलाब रखें, कहाँ चिराग जलाएं कहाँ गुलाब रखें, छतें तो मिलती हैं लेकिन मकान नहीं मिलता। छतें तो मिलती है लेकिन मकान नहीं मिलता। माशाल्लाह ये जबरदस्त। क्या अजाब है सब अपने आप में गुम हैं, ये क्या अजाब है सब अपने आप में गुम हैं, ज़बां मिली है मगर हम ज़बां नहीं मिलता। एक और छोटी सी पोएट्री अगर इजाजत है। जी जी। मुकम्मल दो ही दानों पर ये तस्बीह है मोहब्बत है, जो आए तीसरा दाना ये डोरी टूट जाती है। मुकर्रर वक्त होता है मोहब्बत की नमाजों का, अदा जिनकी निकल जाए कज़ा भी छूट जाती है। मोहब्बत की नमाजों में इमामत एक को सौंपो, मोहब्बत की नमाजों में इमामत एक को सौंपो, इसे तकने उसे तकने से नियत टूट जाती है। मोहब्बत दिल का सजदा है जो है तौहीद पर कायम, मोहब्बत दिल का सजदा है जो है तौहीद पर कायम, नजर के शिर्क वालों से मोहब्बत रूठ जाती है। जी। फेरोजा सखर खां कॉल कई, शाइरी उन्हनि ॿुधाई। कामरान दुबई खां कॉल कई, उन्हनि बि असांखे हिकिड़ो शेर ॿुधायो। अञा ॾिसूं था त किथां खां केरु केरु असांखे कॉल करे पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी, पंहिंजी न त पंहिंजे कंहिं ख़ूबसूरत पोइट जेके हू फॉलो कंदा आहिनि, जेके पसंदि कंदा आहिनि, उन्हनि जी शाइरी ॿुधाईंदा। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, छा हाल आहे? केरु साईं? सर गुलाम रसूल पंवर। माशाअल्लाह गुलाम रसूल पंवर साहब कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान। सर ख़ैर आहे? जी जी बिल्कुलु। अॼु गुलाम रसूल पंवर साहब तव्हांखे बाक़ाइदे ॿुधण ते दिलि थी चए, रोज़ चवंदी आहे। अॼु साईं अॼु वाक़ई करबला ते तव्हां जी जी। घोड़नि ऐं घोटनि जीअं थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही ऋण। साईं अर्ज़ु पियो करे त करबला में खीमा खोजाऊं, करबला जे पिण में खीमा खोजाऊं, जहिड़ो यज़ीदनि साम्हूं जूंदी घुरियाऊं।
मुंह न मोड़ियाऊं पसी ताव तरार जो। वाह। कामिल करबला में आया जंगी जवान, कामिल करबला में आया जंगी जवान, धरती डूबी डूबी थर चढ़ा आसमान। सुभान अल्लाह। कारण हो तो निजारो नहीं है। कहीं अर्ज पियो करे तो दोस्त को आए दादुला तो मुंह बमाराए, दोस्त को आए दादुला तो मुंह बमाराए, खासन खलीलन के तो सख्त सहाय। अल्लाह समंद बेनियाज सा करे जा चाहे, इन यमन जाहे का उन्हीं गाल। वाह 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 वाह। कहीं आखिरी इशारा द अर्ज करे तो हुर हली आयो मांझी मर्दानो। वाह। हुर हली आयो मांझी मर्दानो, आया आशिक आग जो पत्तल सवानो। मन राजी से रसूल रब जो नबी तो नानो, ही सिर सामानो घोट मथा घोरी। वाह माशाल्लाह साईं। गुलाम रसूल पंवर साहब, उन्हनि जी जेका प्रेज़ेंटेशन हूंदी आहे ॾाढी अट्रैक्टिव ऐं पुरकशिश, बिल्कुलु ॾाढो सुठो उन्हनि जो अंदाज़ हूंदो आहे जेको असांखे छिकींदो आहे। कशिश आहे तव्हांजे पाण जे अंदाज़ में गुलाम रसूल पंवर साहब। ऐं तव्हांजी माशाल्लाह सिलेक्शन बि ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। जानण चवण जा तव्हां जेके असांखे ख़ासि करे ॾाढा ख़ूबसूरत शेर ॿुधाईंदा आहियो, उहे क़ाबिल तारीफ़ ऐं क़ाबिल एतिराम हूंदा आहिनि। लाइन ते सुठा कहिड़े। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम। सारा बात कर रही हूँ सक्कर से। सारा बात कर रही हैं जी। सारा क्या सुनाएंगे आप? हेलो। पहले एक छोटी सी अच्छी सी बात सुनाती हूँ जी। जालिम के जुल्म से नहीं, साबिर के सब्र से डरो, मजलूम की आह अर्श को भी हिला देती है। एक शेर है, ऐ शम्मा तुझ पे भारी है रात जिस तरह, ऐ शम्मा तुझ पे भारी है रात जिस तरह, हमने सारी उम्र गुजारी है इस तरह। शायरी है, सभी इंसान हैं मगर फर्क सिर्फ इतना सा है, कुछ जख्म देते हैं तो कुछ जख्म भरते हैं। हम सफर बहुत हैं मगर फर्क सिर्फ इतना सा है, कुछ साथ देते हैं तो कुछ छोड़ देते हैं। प्यार सभी करते हैं मगर फर्क सिर्फ इतना सा है, प्यार सभी करते हैं मगर फर्क सिर्फ इतना सा है, कुछ जान देते हैं तो कुछ जान लेते हैं। दोस्ती सभी करते हैं मगर फर्क सिर्फ इतना सा है, कुछ लोग साथ निभाते हैं और कुछ लोग आजमाते हैं। दोस्ती सभी करते हैं मगर फर्क सिर्फ इतना सा है, कुछ लोग निभाते हैं और कुछ लोग आजमाते हैं। कुछ लोग निभाते हैं और कुछ लोग आज़माते हैं। सारा सखर सां असांखे कॉल कई ऐं सखर मां असांखे कॉल कई। कामरान, फ़ैरोज़ा, ग़ुलाम रसूल पंवर ऐं सारा, ही 4 असांजा कॉलर आहिनि जिन पार्टिसिपेट कयो आहे शेरो शायरी सेगमेंट में, जिन पंहिंजी पंहिंजी शायरी असांखे ॿुधाई आहे। लाइन ते सुठा 5 कॉल कहिड़े शहर खां आहे? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं साईं साईं। वालेकुम अस्सलाम बा। या अली मदद बाबा। बाबा मौला अली मदद बाबा, केरु पिया ॻाल्हाइनि, किथां खां पिया ॻाल्हाइनि? साईं तुफैल अहमद सुमरो फ्राम शिकारपुर। तुफैल अहमद सुमरो भा, छा था ॿुधायो शिकारपुर मां अॼु असांखे? साईं सोहेल अहमद सुमरो भा जेको तव्हां जी जी साईं, जी जी बिल्कुलु साईं। मुंहिंजे भाउ जी शाइरी आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। जी जी भाउ। पंहिंजी शाइरी आहे। वफ़ा तुंहिंजी जॾहिं खां जफ़ा थी वई आहे, वफ़ा तुंहिंजी जॾहिं खां जफ़ा थी वई आहे, ज़िंदगी ॼण सज़ा थी वई आहे। लॻाई मुंहिंजे दिलि ते चोट तूं, लॻाई मुंहिंजे दिलि ते जेका चोट तूं, उहा दर ते दिलि जी दवा थी वई आहे।
सनम रफ्ता रफ्ता तुंहिंजी बेरुखी दी सनम रफ्ता रफ्ता तुंहिंजी बेरुखी दी असां लाइ ॼण हिकु अदा थी वई आहे वाह छा जलाईंदासीं असां क्षमा तुंहिंजी यादि जॾहिं हिकु ॾीओ थी वई छा थियो चपनि ते अची अची तुंहिंजी आह सुहेल दुआ थी वई आहे मुर्दा परस्त क़ौम वटि जीअरनि जो छा कदुर जेके लोह कुटनि तन खे हीरनि जो छा कदुर पत्थरनि जे शहर में शीशे जो घर छा ठाहियूं पत्थर हण वारनि खे शीशे जो छा कदुर उते सेनहण जे सिक जी सुठी मोट ॾिस मिले नफ़रत वारनि खे सिक जे रिश्ते जो छा कदुर जी तुफ़ैल अहमद भाउ सुठी शाइरी ऐं हिन वक़्तु असां ईंदासीं फ़ैसले तरफ़ त केरु आहे अॼु जो सुठो पोइट्री पढ़ण वारो सभिनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां बहितरीन कोशिशि कई आहे इहे ई कॉलर्स आहिनि जेके कॾहिं कोई खटंदो आहे कॾहिं कोई खटंदो आहे अॼु जी जेका ख़ूबसूरत शाइरी जेका पढ़ी वई जंहिंमें भला हिकिड़ी कॉल अञा आख़िरी आहे उहा वठूं था उन खां पोइ थी सघे थो त अञा असांखे सुठो पोइट्री पढ़ण वारो मिली वियो हुजे हलो अस्सलाम वालेकुम कंहिं मुर्क ॾिनी कंहिं तीर ॾिना सभु यादि अथनि सभु यादि अथनि कंहिं घाह ॾिना कंहिं तीर ॾिना सभु यादि अथनि सभु यादि अथनि कंहिं प्यार ॾिना कंहिं पोर ॾिना सभु यादि अथनि सभु यादि अथनि कंहिं सार लधी कंहिं सूर ॾिना सभु यादि अथनि सभु यादि अथनि तोहफ़ा जेके तक़दीर ॾिना बुखारी सभु यादि अथनि सभु यादि अथनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अजी सिद्धू कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो हा भॻतन ॿुधायो बिल्कुलु 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 मां ॿुधायां अच्छा ॿुधायो हा नज़र कर नज़र सां नज़र ते नज़र रख ख़बरदार नौजवान हर ख़बर ते नज़र रख धारिया से धैर्या पंहिंजा न थींदा वेरी जी मेरी नज़र ते नज़र रख मनी कोन थो पर वासिंग पाली नारियर जे चेहर ऐं ज़हर ते नज़र रख उल्टा शेर अखर जी ओख ओड़ी जदम पेश ज़ेर ज़बर ते नज़र रख बेली वेल वरणी मूर न आहे सुबुह शाम सांझी ऐं शहर ते नज़र रख कराचीअ खां कश्मीर थर काशो तुंहिंजो कराचीअ खां कश्मीर थर काशो तुंहिंजो दरारनि तीरनि थरनि ऐं देहरनि ते नज़र रख हा भाउ जी अदी सिंधू बि बहितरीनु असांखे पोइट्री ॿुधाई ऐं सुठो अंदाज़ हूंदो आहे हिननि जो बि सो अॼु जो जेको विनर आहे गुलाम रसूल पावर साहब ना सवाल बन के मिला करो ना जवाब बन के मिला करो मेरी जिंदगी मेरा ख्वाब है मुझसे ख्वाब बन के मिला करो मुझे अच्छे लोग तो बहुत मिले मैं तो उनके कर्ज से ही मर गया अरे हो सके तो कभी कभी खराब बन के मिला करो ब्रेक जो वक्त है कादिम ने जो मूंसां गॾु रहिजो धरती जमालो वाह वाह जमालो वेलकम बैक भली करे आया है न वक्त टाइम ख़बर आहे त जॾहिं असां वेझो ईंदा आहियूं इख़्तिताम जे तरफ़ त पोइ थोरो घणो असां जेके स्टाफ वारे खे ख़ुशी थींदी हुजे त हुजे पर सच ॻाल्हि आहे मूंखे बि थींदी आहे सो हिन वक़्तु अचूं था असां बैलून्स ही जेके 4 बैलून्स मां ॾिसो पिया स्काई ब्लू रेड पिंक ऐं येलो हिननि मां को हिकिड़ो नंबर यानी हिकिड़ो बैलून तव्हां चूज़ कंदा आहियो ऐं ख़ासि करे पहिरें माण्हू जेको पहिरियों कॉल कंदो आहे न उन वटि त ॾाढो ज़बरदस्त ऑप्शन हूंदो आहे यानी की उन वटि खोड़ सारा ऑप्शन हूंदा आहिनि ऐं उन वटि ज़बरदस्त चॉइस हूंदी आहे सो पहिरीं ॾिसूं था कॉल कंहिंजी आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी हैदर भाई साले मोहम्मद बोल रहा हूँ सक्खर से साजिद साले मोहम्मद कैसे हैं आप मैं ठीक हूँ आप सुनाए कैसे हाँ कौन सा कलर चूज कर रहे हैं अभी आप मैं इसमें पिंक लेऊंगा पिंक पिंक
जी साले मोहम्मद भाई ने पिंक चूज किया है। सखर से साले भाई की कॉल आई और उन्होंने चूज किया है पिंक, यानी कि गुलाबी उन्होंने खयो है। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया। लाइन दसूदा किरा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरसलान अहमद साहब तो नवाब शाह। अरसलान केड़ो कलर चूज कियो था? कलर त ॾाढो खपे एच ऐं बाक़ी हिकिड़ो तव्हां सां ॿुधाईंदुसि तव्हांजो यूट्यूब चैनल HYDER हैदर कादरी एक्टर जे नाले सां ठहियल आहे जेको। जी जी। उते तव्हांजी जेके कहाणी वारी वीडियो जेको ठाहींदा आहियो न उहो तमामु घणियूं सुठियूं हूंदियूं आहिनि ऐं असांखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। थैंक यू वरी ठाहींदुसि मां इंशाल्लाह। उहे वीडियो जेको तव्हां कहाणी जेका ॿुधाईंदा उहा कहाणी थोरी टीवी ते ॿुधाईंदा, हिकिड़ो सेगमेंट रखो जंहिंमें कहाणी ॿुधायो, पोइ वरी उन मां वरी सवाल पुछो। ठीकु आहे। पोइ वरी सवालनि जा जवाब वठो। हिन वक़्तु कहिड़ो कलर तव्हां चूज कयो पिया? इहो रेड कलर आहे न? रेड कलर। अरसलान रेड कलर। ऐं हिन वक़्तु बाक़ी आहिनि असां वटि ॿ, यानी कि येलो ऐं ब्लू। ही उहे ॿ कलर आहिनि जेके ॾिसूं था। लाइन ते केरु? अस्सलाम वालेकुम। किसी ने खूब कहा है खेल ताश का हो जा जिंदगी का। अदी सिंधु हाणे हिते बि शेर पढ़ंदी आहे। हा अखेरा छो त शेरो शाइरी वारे सेगमेंट में शेरो शाइरी ऐं हिन बैलून्स वारे में बैलून्स वारा। सो कहिड़ो कलर खपे अदी खे? कहिड़ा आहिनि हिन वक़्तु जेके ॿ बचा आहिनि पिंक ऐं रेड त वया। फेरोजी यानी कि ठीकु आहे। फेरोजी ब्लू, स्काई ब्लू। जी त आख़िरी असांखे हिन वक़्तु कॉल ईंदी जेका असांखे लाइन ते ॾिसूं था केरु? अस्सलाम वालेकुम। हा वालेकुम अस्सलाम। त गुलाम सरवर शेख दड़ीमला। गुलाम सरवर शेख दड़ीमला। साईं कीअं आहियो शेख साहब? खेल को प्यादा तव्हां ख़ुशि आहे? जी जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं तव्हांजे नसीब में आयो आहे येलो कलर। बिस्मिल्लाह। ठीकु आहे। हिन वक़्तु ईंदासीं पिंक, साले मोहम्मद अरसलान रेड ऐं अदी सिंधु स्काई ब्लू ऐं गुलाम सरवर शेख। ॾिसूं था त पहिरियों ब्लू खां स्टार्ट वठूं था। हाणे ख़बर पवंदी त अदी सिंधु चओ पंहिंजे नसीब खे। रेड कलर। जुनेद असांखे फॉलो करे थो। खटी आयो ख़ैर सां। यानी कि हिन चइनि बैलून्स में सिर्फ़ु हिकिड़ो विनर हूंदो आहे, बाक़ी ख़ाली हूंदा आहिनि। सो वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी ते अची वियो आहे। वरी सुभाणे तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। बिल्कुलु तव्हां असांजे शो खे ॾिसंदा आहियो ऐं जेके बि असांजा कॉलर पार्टिसिपेट कंदा आहिनि जस्ट लर्न ॾाढो इंतज़ारु करिणो पवंदो आहे। कॉल ॾाढो देरि सां लॻंदी आहे। उन्हनि जे बावजूद बि तव्हां असांजे शो में पार्टिसिपेट कंदा आहियो। ॾाढो सुठो लॻंदो आहे त अव्हांजो अहिड़ो प्यारु, अहिड़ो कुर्ब जेको तव्हां असांखे ॾींदा आहियो माशाल्लाह। इन करे मां हिकिड़ो गानो जेको आहे त काफ़ी पुराणो ऐं हलंदो थो अचे ऐं मां बि अलाए केतिरा दफ़ा उहो ॻायो आहे, पर जीअं बार बार पाणी पीबो आहे छो त उञ लॻंदी आहे, असां पाणी पीअंदा आहियूं त ईअं न आहे त यार रोज़ु पाणी पीअंदो आहे तूं, यार सालनि खां पाणी थो पीअंदो अचे। उहा ज़रूरत हूंदी आहे। उन खे जेतिरो पीअंदव
उहो उन मां तव्हांजी नीड आहे. सो ईअं ई के कहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके बार बार जेकॾहिं फीलिंग्स ज़ाहिर कजनि त उहे तमामु सुठो लॻंदो आहे. ईअं ई हिकु ख़ूबसूरत हिकिड़ी पोइट्री आहे, मां चाहींदुसि त अञा बेस्ट गुड. असीं प्यार करण वारा माण्हू, 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 असीं प्यार करण वारा माण्हू. दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू. हिकु पंहिंजी संगत ते मन, ॿियो तुंहिंजी मोहबत ते मन. ही लाइन मां स्पेशली पंहिंजे सुठनि दोस्तनि खे, पंहिंजे फैमिली मेंबर्स खे डेडिकेट थो कयां. हिकु पंहिंजी संगत ते मन, ॿियो तुंहिंजी मोहबत ते मन. एतबार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू. एतबार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू. दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू. थैंक यू सो मच. सुभाणे सेम टाइम ते हैदर कादरी सां गॾु हाज़िर थींदो. तेसिताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़. जमालो थींदो जमालो बि चाह